जय झूलेलाल दोस्तों। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सतपुड़ा। हाँ, महालक्ष्मी जी कथा में जेके असां स्पेशली सतपुड़ा ठाहींदा आहियूं उहे कीअं ठाहिजनि अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि कीअं इहे क्रिस्पी और कुरकुरा ठहनि। ॾिसो। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। इहो उहो चैनल आहे जंहिं ते मां सिंधी रेसिपी, सिंधी कल्चर, सिंधी ट्रेडिशन, असांजा ॾिण वारनि ते थियण वारा खाधा सभु मां इन ते अपलोड कंदी आहियां, उहो बि सिंधी लैंग्वेज में, जीअं असांजी सिंधियत, असांजी सिंधी ॿोली अॻियां वधे और घर घर ताईं पहुचे। त वीडियो ज़रूर ॾिसजो, पसंदि अचेव त लाइक शेयर और सब्सक्राइब ज़रूर कजो, पंहिंजे माइटनि और दोस्तनि ताईं इहे वीडियो ज़रूर पहुचाइजो, जीअं कंहिंखे अगरि ज़रूरत हुजे त उन ताईं इहो वीडियो पहुचे। सभिनी खां पहिरियों खणंदासीं असां हिते खंडु। हिते मां 2.5 चमचा खंडु खई आहे। मेजरमेंट जेका आहे प्रॉपर खणणी आहे, त हिते मां लॻभॻि ॾिसो 2.5 चमचा खंडु विधी आहे ऐं इन में हिकु कोप पाणी विझी करे इनखे पुसाइण लाइ रखंदसि। हिकु कोप याने लॻभॻि इहो 250 खां 250 ml पाणी आहे। मेजरिंग कप जो इस्तेमालु कयो आहे मां हिते। इनखे चङी तरह मिक्स कंदासीं जीअं खंडु जेका आहे ॻरी वञे। चङी तरह मिक्स करण खां पोइ असां इनखे कंदासीं बॉइल। थोरो सो ई गरम करणो आहे जीअं खंडु जेका आहे ॻरी वञे। ॾिसो, हाणे खणंदासीं असां हिकु बासण याने गेंडी, जंहिंमें विझंदासीं पाव मैदो 250 ग्राम। उन में विझंदासीं बेकिंग पाउडर 1/4 स्पून, ॻच चमचो। और जेको असां खंडु जो पाणी ठाहियोसीं उनखे थधो करे उनजो इस्तेमालु करणो आहे। त थोरो थोरो करे असां इहो पाणी विझंदासीं। इहो खंडु वारो पाणीअ जो ई इस्तेमालु कयो आहे। थोरो थोरो करे पाणी विझंदासीं, हिकु महिल पाणी न विझंदासीं। चङी तरह मिक्स करे नरम अटो ॻोहिणो आहे। अटो जेको आहे घणो नरम न हुअणु खपे। थोरो सो ॿियो बि पाणी विझी रही आहियां। अञा इहो काफ़ी सुको आहे अटो। जीअं असां फुल्कनि जो अटो कीअं ॻोहींदा आहियूं तीअं ओतिरो नरम हुअणु खपे इहो अटो। थोरो सो तेल लॻाए हाणे असां अटे खे तलींदासीं। कल ॾियण खां पोइ इनखे असांखे ढके करे रखिणो आहे। लॻभॻि 15 खां 20 मिंट इनखे असां ढके करे रखंदासीं। ॾिसो, लॻभॻि 20 मिंट थी चुका आहिनि। अटो जेको आहे पहिरियों खां काफ़ी नरम थी वियो आहे। इनखे थोरो सो अञा वरी असां मसलींदासीं यानी कलींदासीं। 1-2 मिंट बिल्कुलु सॉफ्ट और स्मूथ अटो ठही वेंदो। हाणे इन मां खणंदासीं हिकु नंढी चाणी ऐं आटन लॻाए करे इनखे वेलींदासीं, जीअं असां फुल्को वेलींदा आहियूं तीअं, पर सन्हो वेलणो आहे। सतपुड़ो जेको सन्हनि लेयर्स जो ठहियलु हूंदो आहे उहो वधीक टेस्टी ऐं भुरकणो ठहंदो आहे। अगरि चिपके थो पियो त थोरो सो आटन लॻाए करे वरी वेलजे। सन्हो वेलण खां पोइ असां इनखे हणंदासीं तेल। हिकु चमचो लॻभॻि तेल हणंदासीं ऐं सॼो फैलाईंदासीं इनखे। तेल जेको आहे चङी तरह फैलाइणो आहे सॼे फुल्के ते। ॾिसो, इन तरह। थोरो सो ॿियो बि तेल मां हणी रही आहियां। 1 चमचो भरे मां विधो हो, उन खां पोइ पासनि ते अञा न लॻो आहे त थोरो तेल मां ॿियो बि हणी रही आहियां। चङी तरह तेल हणण खां पोइ इन मां असां लंबियूं लंबियूं पटियूं कट कंदासीं। साइज़ नंढी वॾी असां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियूं। वर्की पूरी यानी सतपुड़ो जेको आहे 7 लेयर्स जो ठहियलु हूंदो आहे।
त हिते हाणे हिकु हिकु करे असां पटी खणंदासीं। 2 आङुरियुनि ते थोरो सो तेल लॻाए इहा पटी वेड़णी आहे। ॾिसो हिन ते तेल जेको आहे सुठे अंदाज़ में लॻल आहे। हाणे हिकु पटी पूरी थी, इन ते हाणे हणंदासीं असां ॿी पटी। इन खां पहिरियों बि मां हिकु वीडियो अपलोड करे चुकी आहियां सतपुड़ा कीअं ठाहिजनि, जंहिंमें 7 फुल्का वेले करे उन्हनि मां पटियूं कटे करे मां ठाहियो हो। उहो थोरो अलॻि तरीक़ो हो और हे ॿियो तरीक़ो आहे। ईअं करे असां 7 लेयर्स जेके आहिनि खणंदासीं पटियुनि जा। अहिड़े नमूने पटियूं जेके आहिनि असांखे वेड़णियूं आहिनि। तेल सुठे अंदाज़ में हूंदो त लेयर्स जेके आहिनि उहे सुठे सां खुलंदा। इन सां जेके सतपुड़ा ठहंदा क्रिस्पी और कुरकुरा ठहंदा। पटियुनि जे मथां पटियूं ईअं वेड़णियूं आहिनि असांखे। 7 लेयर्स खणंदासीं और हिन तरह हल्को सो खिचाव ॾेई करे यानी खिचे करे पोइ इनखे हिते पैक कंदासीं। थोरो सो तेल लॻाए करे इनखे असांखे वेलणो आहे। वेलण महिल बिल्कुलु हल्के हथ सां वेलणो आहे। पहिरियों सभिनी खां पहिरियों तेल विझंदासीं जीअं लेयर्स जेके आहिनि हिन में चङी तरह खुलनि। हल्के हथ सां बिल्कुलु असां हिनखे वेलींदासीं। हे ॾिसो घणो न वेलणो आहे, हल्को सो वेलींदासीं असां हिनखे। इहो असांजो सतपुड़ो तयार थी वियो आहे। इनखे हाणे तरणो आहे। तरण महिल ध्यानु ॾियणो आहे तेल जेको आहे गरम हुअणु खपे, मीडियम गरम। और उन खां पोइ पहिरियों हीअं प्रेस कंदासीं और हिनखे पलटाईंदासीं न। हिन में असां विझंदासीं तेल, केवी भरे करे तेल विझंदासीं ऐं हिनखे घुमाईंदा वेंदासीं। हिन रीति सतपुड़े खे तरींदासीं त इन जा लेयर्स जेके आहिनि उहे चङी तरह खुलंदा। मथां ईअं तेल भरे करे विझणो आहे और बाहि खे बिल्कुलु मां धीमो यानी सिम रखियो आहे। बिल्कुलु घटि बाहि ते हिनखे तरणो आहे, न त बाहि अगरि तेज़ हूंदी त इहो ॿाहिरां त तरिजी वेंदो पर अंदरि कचो रहंदो। लेयर्स जेके आहिनि हिन जा खुलंदा बि न और कचो कचो रहंदो। त सुठे सां तरिजे, इन जे करे बाहि खे सिम रखंदासीं और हिन तरह तेल जेको आहे मथां विझंदासीं पलटाईंदे। हाणे ॿिए पासे बि साॻे ई रीति सां हिनखे ठाहींदासीं। त जीअं जीअं तेल विझबो तीअं तीअं हिन जा लेयर्स जेके आहिनि खुलंदा वेंदा। बिल्कुलु धीमी बाहि ते हिनखे सुनहरी थियण ताईं असांखे तरणो आहे। इहो असांजो सतपुड़ो जेको आहे तयार थी वियो आहे। क्रिस्पी कुरकुरो सतपुड़ो। इहो खीर सां खाइजे या ईअं ई खाइजे। और जेके असां महालक्ष्मी जे सॻिड़े में थधिड़ीअ में बि ठाहींदा आहिनि घणनि घरनि में। और महालक्ष्मी अचणी आहे त पूॼा जेका थींदी त हुन में असां सतपुड़ा विझंदा आहियूं। महालक्ष्मी जी कथा कीअं कजे, कहिड़ो कहिड़ो प्रसाद ठाहिजे, इन जो बि मां वीडियो अपलोड करे चुकी आहियां, उहो बि ज़रूरु ॾिसजो। ॾिसो हे असांजा सतपुड़ा त तयार थी विया, पर हिनखे असां सजाईंदासीं। थोरा सा पिस्ता विझंदासीं कटे करे और उनजे मथां वरी थोरियूं गुलाबनि जूं पंखुड़ियूं विझंदासीं त ॾिसण में ॾाढा बढ़िया लॻंदा आहिनि। थोरियूं सी गुलाब जूं पतियूं। इहे असांजा सतपुड़ा तयार थी विया आहिनि। थधे थियण खां पोइ इन्हनि खे असां एयर टाइट कंटेनर में बंदि करे रखी सघंदा आहियूं और इहे हफ़्तो 10-15 ॾींहं त आराम सां हलंदा आहिनि। ॾिसो केॾा कुरकुरा और क्रिस्पी ठहिया आहिनि। एंड ताईं छाकाणि त असां हिनखे सिम बाहि ते तरियो आहे त उनजे करे अंदरि ताईं चङी तरह तरियल आहिनि। त हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी और अहिड़ियूं कहिड़ियूं रेसिपी तव्हां मुंहिंजे चैनल ते ॾिसणु चाहियो था उहे बि मूंखे कमेंट करे ज़रूरु ॿुधाइजो त मां कोशिशि कयां उहे बि अपलोड कयां। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, शेयर कजो और सब्सक्राइब कजो। इंस्टाग्राम और फेसबुक ते मूंखे ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी नई अचण वारी वीडियोस खे ॾिसण लाइ बेल आइकॉन ज़रूरु क्लिक कजो। जय झूलेलाल।